आबिरु सबील। हबीब फरमान था तो दुनिया में तमाम मुसाफिर वांगर थी रहो, या के वाटोड़े वींदड़ के रस्ते ता वींदड़ मानू वांगर थी रहो। जेको मानू रस्ते ता वींदो आहे थकजी पवंदो आ के जगह ते के वण जे हेठां थोड़ी देर वेही करे साई खणंदो आ, पर उन जे दिल दिमाग में इह सोच हुंदी आहे त अग्यां मंजिल वडी आ, मां उथी पंहिंजो पंध करियां। जेकॾहिं हिते वेही रहंदिस त ऊंधा थी वेंदी, अंधकार थी वेंदी, रस्ते जी ख़बर कान पवंदी। अहिड़े तरीक़े सां मुझे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो दुनिया में भी तवां अहिड़ी तरह थी रहो। अवां जे ज़हन में, अवां जे गुमान में हीअ दुनिया ऐं दुनिया जा असबाब न हुअण खपनि, बल्कि तवां जे ज़हन में आखिरत ऐं आखिरत जा मराहिल अवां जे ज़हन में हुजनि। सुबह शाम तवां जी इह सोच हुजे तदा हिक ॾींहुं हिन दुनिया के छॾणो आ। ऐं हबीब फरमाइनि था अद्दुनिया मज़रातुल आखिरा, दुनिया आखिरत जी खेती आहे। दुनिया में जेको पोखींदा आखिरत में उन्हीं जो ही तवां के अजर ऐं सवाब मिलंदो। जी आम तौर दुनिया में जेकरे तवां सां कणक पोखींदासीं त उन जमीन मां कणक ही फुटंदी, कणक ही मोरंदी। ईअं कोन थींदो त कणक पोखे उन मां तिर लोया वञनि, या तिर पोखे करे उन मां कणक लुणी वञे। न, जेको पोखबो आहे उहो ई उन मां कचो वेंदो आ, उन जी ही कटाई थींदी। त बिल्कुल अहिड़ी तरह हिन दुनिया अंदर इंसान जेको भी अमल कंदो क़यामत जे ॾियारे उन्ही तरह उनके बदलो ऐं उन जो सवाब मिलंदो। रब पाक तव्हां सां सभिनि खे आखिरत जे तैयारी करण जी तौफीक अता फरमाए। महीनो रबियुल अव्वल शरीफ जो आ, पर मूंखे जीअं हुक्म थियो आ उन हुक्म जी तामील कंदे चंद नौजवाननि जूं फरमाइशूं भी आहिनि। बहरहाल वक्त जी मुनासिबत सां जो कुछ अल्लाह ताला मुखां चवरायो अवां जी खिदमत में अर्ज कंदुसि, लेकिन सब खां पहिरीं मुझे हबीब जी बारगाह में एक मोहब्बत वारो दुरूद शरीफ पढ़ो त मां तव्हां खे अल्लाह जो कुरान ॿुधायां। मिली पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाईरो अजीजो दोस्तो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो वत्तीन व ज़ैतून व तूर सीनीन व हाज़ल बलदिल अमीन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो मां रब्बुल आलमीन के इंजीर जो कसमा, ज़ैतून जो कसमा, ऐं तूर सीना जबल जो कसमा, ऐं मक्के पाक वारी सरजमीन जो मूंखे कसम आहे। इंजीर जो कसम, ज़ैतून जो कसम, तूर सीना जबल जो कसम, मक्के पाक जो कसम, ये चार कसम खणी करे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिकड़ी गाल इरशाद फरमाया। मुझा प्यारा दोस्तो बुजुर्गो, आम तौर तुझे मुझे मावरे में, तुझे मुझे जमाने में एक कसम काफी होंदो आ। मानो अल्लाह पाक जो कसम खणंदा आहिनि, मानो मस्जिदन जा कसम खणंदा आहिनि, कुरान शरीफ जो कसम खणंदा आहिनि। मुझा प्यारा दोस्तो के वरी पंहिंजे जानीअ जो कसम, पंहिंजे महबूब जो कसम खणी चवंदा आहिनि मूंखे तुंहिंजे सिर जो कसम आ, मूंखे तुंहिंजी जान जो कसम आ। मुख़्तलिफ़ कसम खणण जा तरीक़ा हूंदा आहिनि, पर अमूमन हिकिड़ो कसम खयो वेंदो आ। हिकिड़ो कसम खणण खां बाद में उहा ॻाल्हि क़ाबिले
भरवसा ऐं काबिल यकीन बनजी पौंदी आ। लेकिन हिन आयत करीमा में अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात 4 कसम खया। इंजीर जो कसम, ज़ैतून जो कसम, तूर सीना जबल जो कसम, मक्के पाक जो कसम खणी करे रब तो फरमाए लक़द ख़लक़नल इंसान फी अहसनि तक़वीम। बेशक मां रब्बुल आलमीन इंसान के सुहिणी सूरत में बनायो आहे। सुभान अल्लाह। 4 कसम खणी रब करीम फरमायो तो मो इंसान के सुहिणी सूरत में बनायो। ऐं इंजीर, ज़ैतून, तूर सीना पहाड़ ऐं मक्के पाक जी सरज़मीन। ऐं इहे भी तव्हां खे ख़बर हूंदी त अमूमन कसम उन शइ जो खयो वेंदो आहे जेका मुमताज़ ऐं मुहतरम चीज़ हूंदी आहे, जेका इज्जत वारी शइ हूंदी आहे, उन जो कसम खणबो आ। मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो, तव्हां असांजे ज़हन में इहा ॻाल्हि उभरंदी भला इंजीर जी कहिड़ी इज्जत आ, इंजीर जो केड़ो मकाम आ। रवायतन में ईंदो आ जने अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात तमां असांजे प्यारे ॾाॾे हज़रत आदम आला नबीना वाले सलातो सलाम खे जन्नत मां बाहर निकरण जो हुक्म फरमायो। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात फरमायो आदम आले सलातो सलाम तमां जन्नत का बाहर वञो, अवां के दुनिया में मोकलणो आ, अवां मां दुनिया मां मुझे हबीब करीम जी उम्मत हलनिया। अल्लाह जो नबी जने जन्नत का बाहर आयो आ। मुझा प्यारा मुसलमान भाइरो, रब जे तरफा हुक्म छो आ ता आदम अलैहिस्सलाम जा जन्नती कपड़ा भी जन्नत में रखिया वञन, जन्नती लिबास जन्नत में रखियो वञे। जने अल्लाह जे नबी जा जन्नती कपड़ा कढिया विया, आदम अलैहिस्सलातो सलाम जो जिस्म मुबारक ज़ाहिर थियण लगो। पाण मुझा प्यारा परेशान थी पिया त मां जी ओघड़ कदे के कान ॾिठी आ, मां पंहिंजो जिस्म भी गौर सां कोन ॾिठो आ। अज मुझे जिस्म के मलाइक ॾिसंदा, जन्नती मखलूकात ॾिसंदी। इन परेशानी जे आलम में अल्लाह जो नबी हज़रत आदम अलैहिस्सलातो सलाम मुख्तलिफ वणन वट वियो आ। उते ज़ैतून जा वण हा, इंजीर जा वण हा, केला हा, ॿिया जन्नत जा फल फ्रूट हा। अल्लाह जो नबी फरमाए पियो त मूंखे तव्हां पंहिंजा पन ॾियो, पंहिंजा पता ॾियो त मां पंहिंजो जिस्म ढकियां, पर सभई वणन पन ॾियण खां इनकार कयो आ। जॾहिं अल्लाह जो प्यारो नबी हज़रत आदम अलैहिस्सलातो सलाम हलंदा विया, जॾहिं इंजीर जे वण जे पासे मां अल्लाह जे नबीअ जो गुज़र थियो आ त इंजीर पाण आवाज ॾेई करे पर अर्ज़ करण लॻो आहे प्यारा आदम अलैहिस्सलातो सलाम अवां बे पासे न वञो, तव्हां मूं पार अचो, मां तो तव्हां के पंहिंजा पन ॾियां, मां हाज़िर आहियां। जहिड़ो मुंहिंजो हाल आ, जेतिरा तव्हां के पन खपन अवां पटे वठो। हज़रत आदम अलैहिस्सलातो सलाम ज़रूरत आहर पन पटिया, पंहिंजे जिस्म ते लॻाया। अल्लाह जो नबी जन्नत मां निकिरे मुंहिंजा प्यारा ज़मीन ते आयो आहे। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात इंजीर के फरमायो इंजीर तो के खबर आ आदम अलैहिस्सलाम जो लिबास मार बकरी मां पान कढरायो आ, पान लारायो। जॾहिं ॿियनि वणन पन कोन ॾिना तो के कंहिं इजाज़त ॾिनी जो तो आदम अलैहिस्सलाम के पन ॾिना आहिनि। इंजीर जो वण अर्ज़ करण लॻो मुंहिंजा मौला मूंखे तुंहिंजी इज्जत ऐं ज़ात जो कसम आ, मां आदम अलैहिस्सलाम के पन ॾिना है नाहिन। सुभान अल्लाह। मां आदम अलैहिस्सलाम के पन न ॾिना आहिनि। पंहिंजी सिंधी में चवंदा आहिनि त हिकु चोरई ॿी सीना ज़ोरी, पन ॾेई अल्लाह जे बारगाह में पियो अर्ज करे मालिक मां कोन ॾिना। अल्लाह पाक फरमायो हे तो पन ॾिना आहिनि।
अर्ज कर लगो मुझा मौला जने तुझो प्यारो नबी आदम अलैहिस्सलाम जन्नत में पे घुमियो बियन बनन के पे अर्ज कयाई तदे मुझे निगाह आदम अलैहिस्सलाम जे चेहरे मुबारक ते हुए मां सोने आदम अलैहिस्सलाम के मथे मुबारक का वटे पेरल मुबारक ते गौर सा डिठो पे हेठ का मथे मथे का पेरल ताई यो पे सोचा त हियो आदम अलैहिस्सलाम जेके अल्लाह ताला जी जात बाबरकात मलाइकन का सजदो करायो मस्जिदुल मलाइका रब हिन के बनायो केड़ी गाल जे करे मुझा मालिक मिठा जडे मुजी नजर हजरत आदम अलैहिस्सलाम जे पेशानी ते पे तमा डिठो आदम अलैहिस्सलाम जी पेशानी में नबी आखिर ज़मान जनाबे मोहम्मद रसूलुल्लाह जो नूर चमकी रहो हो पो मुझा मौला मुके हया पे आयो जे नबी जे पेशानी में तुझे महबूब करीम जो नूर चमके वो के शय जो तकाजो करे मां इनकार करया मुझा मौला मां आदम के पन कोन दिना आहिल मां त मदीने वारे मीर जे नूर के पन दिना आहिल सुभान अल्लाह मां तुझे महबूब करीम जे नूर जी ताजीम ए तकरीम कया अल्लाह अल्लाह जडे इंजीर इया गाल कया रब पाक एडो राजी थियो अल्लाह पाक फरमायो इंजीर अज तो एडी गाल कया मां रब करीम तो खा राजी आया ओ इंजीर मां रब्बुल आलमीन हने यो तो फैसलो फरमाया तो के दुनिया में भी मोकलिया तो ऐ तो जो नालो जन्नत जे फलन फ्रूटन में भी रखा तो इंजीर दुनिया में तो वन जेको भी तो के खाई दो मां रब करीम तो में 72 बीमारी जो इलाज रखे छड़ियो जेकी तो के खाईंदा उन जा जिस्मानी मर्ज त दफा थींदा पर रूहानी दर्द बे दूर थी वेंदा सुभान अल्लाह उन खां बाद अल्लाह ताला जैतून जो कसम खयो जैतून मुझा प्यारा जन्नती बना जन्नती मेवो शजरे मुबारका कुरान करीम में फरमायो वियो ऐ तूर सीना जबल जो अल्लाह पाक कसम खयो तूर सीना जो कसम रब छो खयो हदीस पाक में इंदो तूर सीना जबल बे आम जबल वांगरा पर अल्लाह पाक तूर सीना जबल में उन जे करे अल्लाह ताला जी जात बाबरकात कसम खयो जने अल्लाह जो प्यारो नबी हजरत मूसा कलीमुल्लाह अलैहि सलातो सलाम तूर सीना जबल ते व्या अल्लाह पाक सा हम कलाम थियन जेला तदे रब करीम फरमायो मूसा कलीमुल्लाह जने मूसा मिलन जेला अचे त पेरन मा जुते कडिया पेर उघाड़ा करे तू जो तूर सीना जबल ते आ जो तू वादी मुकद्दस में बैठो आहे अर्ज कर लगो मुझा मौला हिन वादी में तमा अगे ही बकरियों चारींदो आया हिन वादी मां मुझो अगे गुजर थींदो अल्लाह ताला जी जात बाबरकात फरमायो मूसा कलीमुल्लाह हिन तूर सीना पहाड़ जे दामन में मुझे महबूब मदीने वारे मीर जे यारे गार हजरत अबू बकर सिद्दीक जे जिस्म मुबारक जी मिट्टी रखला जेको मुझे हबीब करीम जो यारे गार आहे हमराज पैगंबर होंदो ओ प्यारा मूसा कलीमुल्लाह उन सिद्दीक अकबर जे इज्जत आए ताजीम जे करे पेरन मा जुते कद ता दुनिया वारन के खबर पए त नबी जे असहाबन जो अल्लाह जे बारगाह में केडो मकाम आहे तूर सीना जबल जो अल्लाह तबारक व तआला उन्हें जे करे कसम खयो जो तूर सीना पहाड़ जे दामन में मुझे महबूब करीम जे यारे गार अबू बकर सिद्दीक रदी अल्लाह ताला अन्हु जी जिस्म मुबारक जी मिट्टी सिद्दीक अकबर अफजलुल बशर बअदुल अंबिया सैयदना अबू बकर सिद्दीक रदी अल्लाह ताला अन्हु जी जात बाबरकात आहे सुनियो तवा के मुबारक होजे असा सिद्दीक अकबर जे अकीदे वारा आहे मिलाद जो महीनो आहे ना बा सही सुनो सिद्दीक अकबर छा तो फरमाए मन अनफका दिरहमन अला मौलूदिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना काइदुहु फिल जन्नत साईं तो फरमाए जेको भी शख्स मुझे महबूब जे मिलाद ते
1 रुपयो खर्च कंदो जडे कयामत जो ॾियारो थींदो उहो मां सिद्दीक़ अकबर सां गॾु जन्नत में वेंदो। सुभान अल्लाह। असां मीलाद मल्हाईंदा भी आहियूं ऐं जेको मीलाद मल्हाईंदो आहे उनखे चवंदा भी आहियूं मीलाद करण वारा तोखे मीलाद करण जी मुबारक थे। मीलाद करण वारा तोखे मीलाद करण जी मुबारक थे। हथड़न सावेही अज खैर वंधी उन गंज लुटण जी मुबारक थे। तो उरस शरीफ आया रखयो पंजे प्यार नबीअ सां प्यार कयो। तो उरस शरीफ आया रखयो पंजे प्यार नबीअ सां प्यार कयो। ओ पुनल बि तो वट पहुची वियो ओ पुनल बि तो वट पहुची वियो रहमत जे वसण जी मुबारक थे। सुभान अल्लाह। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात फरमायो मूसा कलीमुल्लाह तोर सीना पहाड़ जे दामन में मुझे हबीब पाक जे यारेगार सिद्दीक़ अकबर जे जिस्म जी मिटिया मक्के पाक जो अल्लाह तो कसम खड़े जो मक्के पाक जे सरजमीन ते तुझो मुझो प्यारो महबूब मदीने जो शहनशाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कदम घुमाइंदो आ ऐं मक्के जे सरजमीन ते मुझे हबीब पाक जे विलादत बासादत बेचिया। मक्के पाक जी सरजमीन ते मुझे महबूब करीम जो बचपन गुजरियो आ। मक्के जे गलियल में मक्के जे गचन में मुझे हबीब पाक पंजा पैर मुबारक घुमाया। जिते हबीब जा कदम लगा जिते मुझे महबूब करीम जा पैर लगा वह जगह अल्लाह पाक के एडी त पसंद आए जो रब तो फरमाए मुझा राणा मुके मक्के पाक जे शहर जो कसम आहे। सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला याद रखो ये चीज त रब्बुल आलमीन के अल्लाह ताला के न इबादत जी जरूरत है न नमाजन जी जरूरत है। रब करीम सिर्फ पंहिंजे प्यारन जी अदान के हमेशा कायम ऐं दायम रखण चाहिंदो आहे। तव्हां हज ते गौर करियो हज छा है काबे के फिरणा काबतुल्लाह शरीफ जो तवाफ करणो आ। के तवाफ कयो अल्लाह जे प्यारे नबी आदम अलैहिस्सलातो सलाम काबे शरीफ जे चो तरफ घुमियो आ। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात के वो घुमण एडो पसंद आयो जो रब करीम जे ज़ात बाबरकात फरमायो प्यारा आदम अलैहिस्सलातो सलाम ये तुझी सुन्नत मुबारक आहे जेको बे काबतुल्लाह शरीफ में इंदो मां रब फरमाइंदस काबे जा 7 चक्कर लगाए। जडे 7 चक्कर लगाइंदो त मां रब करीम उन जे चेहरे ते रहमत जी नजर फरमाइंदस। तवाफ करण वारो जेसती तवाफ कंदो आहे निगाह कुदरत उनके दिसंदी आहे। ऐं पो जडे मुजा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवाफ करण आदम अलैहिस्सलाम जी सुन्नत पो महबूब करीम जडे मक्के का हिजरत करे मदीने पाक विया पो मदीने पाक का हिजरत कर मदीने पाक का वापस जने फतह मक्का चो त असहाब सगोरा कमजोर हा बुखन जे करे उन्यन जे करे मुझे महबूब जा साहबन की जिंदगी कटी हिकड़ो हिकड़ो खजूर जो दाणो मिलंदो हो हिक हिक प्यालो पानी जो मिलंदो उन ते सजो दी गुजारणो पवंदो पर ईमान जा एडा मजबूत ऐं कामिल हुंदा हा जो कदे भी उन जी जुबान ते लफ्ज़ शिकवा ऐं शिकायत न हो। हबीब सां गड कमजोर सहाबा हा मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गड हा। मक्के पाक जे तवाफ जे दौरान मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खबर आ मुझा सहाबा कमजोर आहिन। सहाबन जे मता बुख बिया उन बिया सफर जा बे आसार आहिन। हबीब करीम फरमान लगा ऐ मुझा गुलामो
दुश्मन के पंजी ताकत जो बावर कराणो आ यो काबे जो तवाफ तमा कंध झुकाए न करो गर्दन हेठ करे न करो बल्कि तमा पंजो सीनो ताणे जिया फखर ऐ नाज सा हलबो आ इया फखर ऐ नाज सा रमल करे तमा हलो ता त काफरन के खबर पवे जे महबूब करीम जे पोड़न गुलामन जी इया ताकत आहे त उन हबीब जे जवान गुलामन जे ताकत जो आलम छा हूंदो तकबुराने फखर वारे अंदाज में हबीबन जा सहाबा कुला लोडे हल्या हा वो लोड कुलन के लोडे हलन अल्लाह पाक के पसंद आयो रब करीम काबा शरीफ जे तवाफ में रमल के मुजा प्यारा दोस्तों बुजुर्गो वजूब जो दर्जो अता फरमायो सफा ए मरवे जे विच में डोड़न बो डोड़न मुजा प्यारा हज जो रुकना छा आहे अल्लाह जी प्यारी बानी हजरत सैयदा हाजिरा सफा ए मरवे जे विच में डोड़ी पई वको अल्लाह जे इबादत जे ला कान पे डोड़ी न को रब जे रजा जे ला पे डोड़ी बच्चे के पानी प्यारण जे ला बच्चे जी मुजा प्यारा उन्या उझान जे ला के टेम सफा ते चढ़े के टेम मरवे ते चढ़े अल्लाह जी प्यारे बानी हजरत हाजरा दौड़ी रहिया रब करीम के वो दौड़न एडो पसंद आयो जो अल्लाह ताला जे जात बाबरकात फरमायो हाजियो जदे तवा हज ते अचो त मुझे प्यारे बानी हजरत हाजिरा जी ज़ियाद के तवा ताजो करो तमा रब करीम तवा सा रज़ामती जो ऐलान फरमाया अल्लाह ताला जी जात बाबरकात के पंजे प्यारन बानन जो अदाऊं पसंद होंदियो आहे नमाज तमा नमाज चाहे सरापा मुझे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अदा आहे हज हबीबन जी अदा रोजो मुझे महबूब करीम जी अदा मुझा प्यारा मुसलमान भाइरो ज़कात जो निजाम मुझे हबीब करीम जी अदा अगे जे के ब्या नबी होंदा हा उनन जे ज़कात जो इयो सिलसिलो होंदो हो सदको करनो आ ज़कात करनी आ ओवे ज़कात सदको कडी वनी पहाड़न ते रखी इंदा हा जबलन ते रखी इंदा हा मुझा प्यारा मुसलमान भाइरो बाहे इंदी हुई जेरो इंदो हो उन माल के जलाए खाक करे छड़ींदो हो खामे छड़ींदो हो मुझा प्यारा ओवे समझंदा हा असां जे ज़कात कबूल थी वया असां जो सदको कबूल थी वियो आ पर मुझे हबीब अर्ज कयो मुझा मौला मुझे उम्मत में गुरबत इंदे फकीरी इंदे या इलाहल आलमीन एड़ो बे ज़मानो इंदो तो रब करीम जी ना फरमाने आम थी पोंदे या इलाहल आलमीन जे कने यो जेरे वारो सिलसिलो मुझे उम्मत ताई कायम ऐं दाइम रहियो त कंहिंजो सदको खैरात कबूल कोन पवंदो माण्हू ताना ॾींदा मुंहिंजा मालिक इन जो ॿियो को तरीक़ो राइज फरमा अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात फरमायो मुंहिंजा राणा तोसां को हिसाब न आहे हबीब सदको हुजे खैरात हुजे सच्ची दिल सां जॾहिं उहे कढंदा ग़रीब मिस्कीनन ते ख़र्च कंदा मुंहिंजा राणा मां रब जो तोसां वाइदो आ ऐं कबूल बे फरमाइंदस 70 हिस्सन जो सवाब आखिरत में मिलंदो ऐं 10 हिस्सन जो सवाब मां रब दुनिया में अता फरमाइंदस सुभान अल्लाह पाजे महबूब जूं अदाऊं 4 कसम तूर सीना जो कसम मक्के जो कसम जैतून जो कसम ऐं इंजीर जो कसम खणी करे रब तो फरमाए लक़द खलक़नल इंसान फी अहसनि तक़वीम बेशक मां रब करीम जी ज़ात बाबरकात इंसान के सुहिणी सूरत में बनायो आहे इंसान के सुनी सूरत में बनाया तवा उलमान खां बुधो होंदो जेका भी मखलूक आहे उन तमाम मखलूक के अल्लाह रब्बुल आलमीन इंसान जे ला बनायो ऐं सिर्फ इंसान के रब्बुल आलमीन पंहिंजी ज़ात ला बनायो कुरान में अल्लाह ताला फरमाए वमा खलक़तुल जिन्न वल इंसा इल्ला लियअबुदून मां रब करीम इंसान ए जिन्नन के खालिसतन पंहिंजी इबादत जे ला पैदा कया
बाकी जेके नजारा जमीन मुसलमान तुझे ला, आसमान तुझे ला, चंद तुझे ला, सितारा तुझे ला, ये शजर हजर तुझे ला, ये हवाओं तुझे ला, ये जानवर तुझे ला, ये उठ घोड़ा तुझे ला। मुझा प्यारा मुसलमान भाईरो कायनात में जेके नेमतों आहिल रब करीम जी जात बाबरकात पैदा फरमायो आहिल, पर उन्हें जो फायदो इंसान के पहुंचंदो अल्लाह ताला जी जात बाबरकात फरमायो मुझा बाना मां पूरी कायनात बनाए तुझे हवाले कयो आ, सिर्फ मां रब करीम तो इंसान के पंहिंजे ला बनायो आ। जेको मां रब करीम जे हुक्म जे तामील करे, जेको मां रब करीम जी जात बाबरकात जे फरमा बरदारी करे, वो जदे फरमा बरदारी करे त मां रब करीम उनके एड़ी जिंदगी अता फरमाईंदो आया, दुनिया में भी उन जो शान होंदो आ त क़यामत जे ॾाड़े भी उन जो मकाम ऐं मर्तबो होंदो आहे। इंसान के रब करीम सुनी सूरत में बनाया, उहा ॿी शइ आहे जो इंसान पंहिंजो पान दुश्मन बनियो आहे, पंहिंजे पान जो दुश्मन बनियो आहे। गुनाह करे, गफलतों करे, नाफरमानियों करे। मुझा प्यारा दोस्तों नफ्स जे चए ते लगे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाता शैतान जी पोइवारी न करियो, इन शैतान लिल इंसान कान अदुव्वुम मुबीना। मुझे हबीब फरमायो शैतान तवां जो खुल्लम खुल्लो दुश्मन ला। जने कयामत जो ॾियारो थींदो हिकड़े माण्हूअ खे अल्लाह जी बारगाह में आंदो वेंदो, रब करीम उनके फरमाईंदो तो नमाज छो न पढ़े, तो रोजा छो न रखिया, तो हराम कमाई कई, तो नशा कया, तो शराब पीता, तो जुआ कुॾियो है, ये तो कम कया। वो अर्ज कदो मुझा मालिक मिठा मां न को नशो पिया हा, न को मां जुआ कुॾा हा, न को मां नमाज छॾिया हा, न को मां रोजा छॾिया हा, पर मुके शैतान भुलायो। शैतान जे चवण ते लगी करे मां ये कम कया। अल्लाह ताला जे जात बाबरकात शैतान के घुराईंदो, शैतान सामो इंदो, रब फरमाईंदो शैतान इब्लीस तो मुझे बाने के ये गुनाह जा कम कराया, नमाज पढ़ण खां रोकियो, वो तो मुझे बाने के रोजे रखण खां रोकियो, तिलावत कुरान करीम खां रोके रखियो हो। वो शैतान अर्ज कंदो मुझा मालिक यो कूड़ तो गालाए मां कदे भी इनके कान झलियो हो। गलत तो बयानी करे, रब करी फरमाई तो तमा सामो गालाए, तो शैतान उनके चंद दाजी साहब मु कने तो के ची मां का जले चो तो नमाज न पढ़, मु कते तो के चो तो रोजो न रख, तो खबर न हुई दुनिया में तुझो 10 रुपए जो नुकसान थियो पे, तभी तो के खबर पई पे तुम जो नुकसान आलमन तो के चयो, बुजुर्गन तो के चयो, समझाण वारन तो के समझायो, अल्लाह वारा तो के चवंदा व्या त बंदा बिछड़ायन जो तो हीलो छड़ हाणे न पी हलदई पान से न भाओ भाणे सहू करे सुमारी दई लहद में आणे पीड़े कबर पे माल कंदी जिया सरह में घाणे वाका करे वा तमझा निकरंदे जेका थन दिने अचे माणे पो मुए पुजाने सब सचो कंदे सैयद चवे अदा अज वक्त थे अज मोटिया पंजे मौत के याद कर पंजे कब्र के याद कर मुसलमान भा ये दुनिया छदे वजनी आगा अपने मौत से कोई बशर नहीं सामान 100 बरस का एक पल के खबर नहीं 1000 सालन जो सामान करो वेठो आ बैंक में पैसा जमा प्यारा मुसलमान भाईरो अग में पंजो कारोबार बनायो वेठो आ अबा मुझो कारोबार ठीक आ इनमा फायदो थींदो ये मुझा फार्म ये मुझी जमीन ही मुझे दुकानदारी आ ये मुझे व्यापार थियो पियो आ ये मुझो कारोबार हले पियो इन साल घट फायदो मथी साल ज्यादा फायदो थींदो ओ मुझा मुसलमान भा दुनिया जे ला तो सब
कंदो आहे जंहिंमें तोखे यकीन भी आ ख़बर भी आ मरणो आहे दुनिया छॾणी आहे उन रब करीम जे लाइ छो नथो तयारी करी जंहिंजी बारगाह में पहुचण खां बाद में मौत जो तसव्वुर न हूंदो मुंहिंजा प्यारा मरण जो तसव्वुर न हूंदो पोइ जेकॾहिं अमल न हूंदा उते ज़िंदगी ॾाढी दुखी गुज़रंदी पर जे नेक अमल हूंदा त उन जी दुनिया में भी इज्जत आ क़ब्र ऐं हशर में भी इज्जत आहे अॼु वक्त पंहिंजे रब खे मनाइण जो रब खे पहचान जो अल्लाह पाक खे राज़ी करण जो ये न चे जॾहिं हलक में अची साह पहुचे पो बानो अर्ज करे मुंहिंजा मौला मूंखे हाणे मोहलत ॾे मां दुनिया ते वञा नेक बणिजां सजदा करियां इबादतूं करियां रियाज़तूं करियां नेकनि में शामिल थियां पोइ रब करीम फरमाईंदो जॾहिं मौत अची वेंदो त हिकु लम्हो भी अॻियां पुठियां न थींदो उन खां पहिरीं मदीने जा शहनशाह अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा खां रवायत अक्सर अल्लाह जे हबीब जी मुबारक अखियुनि में लुढ़क हूंदा हमेशा गमगीन हूंदा हा आखिरत जे फिक्र में उम्मत जे गम में उस्मान ज़ुन्नूरैन जेड़ो जलील कदर सहाबी आ हबीब करीम सां प्यार बे कंदो आ एड़ो त उस्मान ज़ुन्नूरैन जो मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के एडो प्यारो आ एकड़ो असहाबी आ वफात करे वियो मुझे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारगाह में सहाबी आया या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह अवा जो गुलाम वफात करे वियो आ मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो गुस्ल जो कफन दियो गुस्ल दिनो वियो आ कफन दिनो वियो आ जडे जनाजो तैयार थियो आ मुझा महबूब करीम जनाजे जे मथा आया उन जनाजे के दिसी मुझे हबीब फरमायो सुभान अल्लाह ऐ मुझा गुलामो अवा के मुबारक हुजे रब करीम मुझे हिन असहाबी जो नालो जन्नतन में लिखी छडियो आहे सुभान अल्लाह जनाजे नमाज पढ़ण का पेरी साईं छा फरमायो जन्नत या रसूल अल्लाह पो तमा जनाजो पढ़ायो पर फरमाई आऊं हिन जो जनाजो न पढ़ाईंदस जन्नतिया पर जनाजो न पढ़ाईंदस या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह छा जेला मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिन जो उस्मान ज़ुन्नूरैन सां इख्तिलाफ हो के दीनी मामले में न अल्लाह जे रसूल जे खातिर न दुनियावी मामले में के कारोबार जे के व्यापार जी खरीदो फरोख्त जे मामले में हिन जो उस्मान ज़ुन्नूरैन सां इख्तिलाफ आ जे जो उस्मान सां इख्तिलाफ आ मां मुस्तफा उन जो जनाजो को न पढ़ाईंदो आहियां भले अबू बकर सिद्दीक पढ़ाए मुझा गुलामो मां इनके बिशारत ॾियां त जन्नती आ पर उस्मान ज़ुन्नूरैन के मुझे महबूब मुझा प्यारा मुसलमान भाइरो हिया भाकर पाए फरमायो उस्मान तुंहिंजो नालो जन्नत जन्नती में आहे रब तोखे जन्नते बनाए छॾियो आ पो मुंहिंजा प्यारा कॾे जंगे यरमूक में कॾे जंगे तबूक में मुंहिंजा हबीब करीम गुलामन के फरमान सदका ॾियो खैरातूं ॾियो त को ॿ उठ खायो अचे को 4 उठ खायो अचे उस्मान ज़ुन्नूरैन 950 उठ काहे बारगाहे मुस्तफा में सामान सूदो जॾे पेश कया त मुझे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उस्मान हींअर अल्लाह जी बारगाह मां जिब्रील अमीन आयो अचे पैगाम ॾिनई या मुस्तफा रब तो फरमाए अज उस्मान एड़ो कम कयो आ अज खां बाद उस्मान को कम करे या न करे मां रब उन जो नालो जन्नतन में लिखे छॾियो आहे सुभान अल्लाह ये बिशारत पर हज़रत उस्मान ज़ुन्नूरैन जडे कब्रिस्तान ते ईंदा हा एतिरो रोंदा हा जो संदन सुहारी मुबारक लुड़कन मां तर थियो वेंदी मानो पुछंदा उस्मान तू छो तो रोई पान फरमाईंदा दा हर इंसान जी पेरी मंजिल कब्र कब्र हिन कब्र जे इम्तिहान में जे पास थी वियो त अॻियां आसानी आ पर जे हिते फैल थी वियो अॻियां मंजिल ॾाढी ॾुखी आ मुसलमान उन कब्र में सिर्फ हज़रत उस्मान के वञणो न हो इन कब्र में सुबानी तोखे मुखे भी वञणो
नबी साईं फरमाए त कबर जन्नत जे बागन मां हिकड़ो बाग भी आ, जहन्नम जे वादीन मां हिकड़ी वादी भी आहे। पो जेड़ा अमल हुंदा ओड़ो अल्लाह रब्बुल आलमीन उन जे ला कबर के बनाईंदा। के एड़ा हुंदा जेके जडे कबर में वींदा त कबर उन जो इस्तकबाल कंदी आहे त अचण वारा भली करे आए अल्लाह पाक तोखे मूंसां मिलायो। पो हबीब ता फरमाइन उहा कबर उन जे ला जन्नत जे बागन मां बाग बनजी पवंदी है। का एड़ी भी कबर होंदी जेका कबर में सुमण वारे जे मता जहन्नम जे वादी नमा एक वादी बनजी पवंदी आहे। उनमें नांग, उनमें बिच्छू, उनमें दुनिया जो हर अजाब। हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त कबर जो जेको बिच्छू आ उन जे जहर जो जेकरे कतरो दुनिया ते किरायो वने टपकायो वने जमीन जे मथा त हिन जमीन ते का बि साई शय मौजूद न रहे। उवे दर्दनाक बिच्छू, उवे नांग उन्हें कबरन में आहिन। असां जेड़ी तरह मदीने वारे साईं जे मथा कलमो पढ़ियो आ, असां न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के डिठो आ न रब के डिठो आ। मुजा प्यारा गैबी तवा सां कलमो पढ़ियो आहे। अल्लाह जे मथा भी ईमान आ, अल्लाह जे रसूल ते भी ईमान आहे ऐं इन गाल ते भी असां के यकीन आ त अजाब कबर हक आहे। कबर में वणो आहे, कबर में सवालन जो जवाब भी दियणो आहे। मुसलमान उन कबर जी तैयारी कर। अल्लाह ताला जी जात बाबरकात तवा सा सबिन के पंजी कबर ए हशर जी तैयारी कर जी तौफीक अता फरमाए। अल्लाह ताला जी जात बाबरकात मरहूम मगफूर जिन जे लाही प्रोग्राम मुनक्किद कयो वो रब करीम उन जी मगफरतें बख्शी फरमाए। मरहूम अब्दुल कादिर साहब ए अवा के खबर हुई त ऐलान हो 3 खां बाद तकरीर जो ए मुखे भी टाइम इयो ही मिलल हो पर पो तवा जो इंतजार करे करे असा असर भी टपकाई, असर भी गुजरी वई। उन का बाद में हाने तवा तशरीफ फरमा चायो मुके हिता तहा का निकलण वरी बो सिंध वणो सुबाने वरी मुके उता निकलणो के बे प्रोग्राम में। बहरहाल अल्लाह पाक मु फकीर जो चमन तवा जो बुधन कबूल फरमाए। आखिर में के दोस्त जी फरमाश उन जब बशर उन का बाद सलाम मुजो पेरिया के दो प्यारो वल्लैल जे जुल्फन वारो मुझो नबिया के दो प्यारो वल्लैल जे जुल्फन वारो सारा केर करे सगदो तोने जग सारो प्यो लिखंदो नाए शान खुटण वारो वल्लैल जे जुल्फन वारो नाए शान खुटण वारो वदुहा जे चेहरे वारो पान जेड़ो तो उनके चवी थो नूर करे तू कौन मनी थो जंजा टुकर खाए जग सारो वल्लैल जे जुल्फन वारो मुझो पेरी आके दो प्यारो वल्लैल जे जुल्फन वारो या नबी सलाम या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलवातुल्लाह अलैका सलवातुल्लाह अलैका मुस्तफा मदनी भलारा बेकसन जा भरा जलारा खालके अकबर जा प्यारा साम पर तो थे सुहारा या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलवातुल्लाह सलातो सलाम अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह।
अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। या इलाहुल आलमीन या रहमान रहीम रब, जो कुछ जिक्र खैर थियो, तिलावत थी, नात शरीफ थी, वाइज़ व नसीहत थियो, मां हाज़िर खैर खैरात जो को बाद में कयो विंदो सबके पंजी बारगाह में कबूल मंजूर फरमा। इन जो सवाब हादियतन तोहफतन नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में पेश करियो ता कबूल मंजूर फरमा। साईं जी वसीले सा महबूब जो तमाम आल औलाद अहल बैत अज़वाज मुतहरात के बख्शियो ता कबूल मंजूर फरमा। खुसूसन बिल खुसूस अजो के खैरात अजो के जलसे जो सवा मरहम मगफूर अब्दुल कादिर अजीज अहमद जी रूहन के बख्शियो ता कबूल मंजूर फरमा। या अल्लाह मरहूमिन जा दर्जात बुलंद फरमा, मरहूमन जी कब्रन के वसअत अता फरमा, मरहूमन जी कब्रन के जन्नत बागन मा बाग बना, मरहूमन जी कब्र के ता हद नजर कुशाद क्यों अता फरमा।